मीरवा खां रिपोर्टर मोहम्मद मुनीर जोगी जी रिपोर्ट मुताबिक टालकोट ठरी मीरवा ऐं आसपास जे चिमनी ऐं भट्ठा माफिया नाजायज़ फ़ाइदो वठंदे सिरुनि जा रेट आसमान ते चाढ़े छॾिया। सिरूं जे फी ट्राली 48,000 खां 50,000 रुपया मुक़रर करे छॾी। मुतासिरनि ऐं मिस्किन माण्हुनि जे घरनि जे अॾावत जो कमरोड़े जो शिकार सख़्त गर्मी ऐं मुतासिर खुले आसमान ऐं कखावा झूपड़ियुनि ऐं ज़िंदगी खाइण लॻा। सिरुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। भट्ठा माफिया मालिक पंहिंजे मन मस्तीअ सां अघ मुक़रर करे सिरुनि जो विकिरो करे रहिया आहिनि। डीसी खैरपुर ऐं एसी तालका ठरी मीरवा समेत लाॻापियल अख़्तियारियूं अघूर निंड सुतल आहिनि। हितां जे रहवासियुनि आला अख़्तियारियुनि खां घुर कई आहे त सिरुनि जे नाजायज़ अघनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहवासियुनि खे जाइज़ अघनि ते सिरूं विकिरो करे ॾियारियूं वञनि।